अवां खे ख़बर ॾीं पिया सुप्रीम कोर्ट में मिलिट्री कोर्स बाबति फैसले खिलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी अदालत में वफ़ाक़ी हुकुम जे वकील ख्वाजा हारिस सां दलील जारी आहिनि। ॿुधणी बाबति अवां खे आगाह कयूं पिया त संदसि चवणु आहे त मिलिट्री कोर्ट केस में अदालती फ़ैसिलो ॿिनि हिसनि ते ॿधियलु आहे। जस्टिस जमाल मुंदोखेल रिमासनात मिलिट्री कोर्ट जो सबूरो केस आर्टिकल 8 जे चौधारी घुमे थो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर सवाल कयो त छापर जे रुकनी बेंच आर्मी एक्ट कलमनि खे आर्टिकल 8 सां टकराव में करार ॾिनो। टकराव में अचण जो कहिड़ो जवाब फ़ैसिले में ॾिनो पियो। मिलिट्री कोर्ट जी हिरासत हेठि माण्हुनि जी FIR जी कॉपी न ॾिनी वई। अवां खे ख़बर ॾीं पिया सुप्रीम कोर्ट में मिलिट्री कोर्स बाबति फैसले खिलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलनि ते ॿुधणी जारी आहे। अदालत में वफ़ाक़ी हुकुम जे वकील ख्वाजा हारिस सां दलील जारी आहिनि। संदसि चवणु आहे त मिलिट्री कोर्ट केस में अदालती फ़ैसिलो ॿिनि हिसनि ते ॿधियलु आहे। जस्टिस जमाल मुंदोखेल रिमासनात मिलिट्री कोर्ट जो समूरो केस आर्टिकल 8 जे चौधारी घुमे थो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर सवाल कयो त छा 5 रुकनी बेंच आर्मी एक्ट कलमनि खे आर्टिकल 8 सां टकराव में करार ॾिनो। टकराव में अचण जो कहिड़ो जवाब फ़ैसिले में ॾिनो पियो। मिलिट्री कोर्ट जी हिरासत हेठि माण्हुनि जी FIR जी कॉपी न ॾिनी वई। अवां खे ॿुधणी बाबति आगाह कयूं पिया सुप्रीम कोर्ट में मिलिट्री कोर्स बाबति फैसले खिलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलनि ते ॿुधणी हिन वक़्तु जारी आहे। अदालत में वफ़ाक़ी हुकुम जे वकील ख्वाजा हारिस सां दलील जारी आहिनि। मिलिट्री कोर्ट केस में अदालती फ़ैसिलो ॿिनि हिसनि ते ॿधियलु आहे। जस्टिस जमाल मुंदोखेल रिमासनात मिलिट्री कोर्ट जो समूरो केस आर्टिकल 8 जे चौधारी घुमे थो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर सवाल कयो त छा 5 रुकनी बेंच आर्मी एक्ट कलमनि खे आर्टिकल 8 सां टकराव में करार ॾिनो। टकराव में अचण जो कहिड़ो जवाब फ़ैसिले में ॾिनो वियो। मिलिट्री कोर्ट जी हिरासत हेठि माण्हुनि जी FIR जी कॉपी न ॾिनी वई।